नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी आहे। मटियारी ख़बर ॾिनल मटियारी जे नए डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो पंहिंजे उहिदे जी चार्ज संभालण खां पोइ ज़िले जे सभिनी ऑफिसरनि सां तारीफ़ी गॾिजाणी कंदे चयो त आउं तव्हां सभिनी सां गॾिजी ज़िले जी ख़िदमत करण लाइ आयो आहियां ऐं मटियारी ज़िले में जेके बि मसइला हूंदा उन्हनि खे तव्हां जे ताउन सां गॾिजी हल कंदासीं। इजलास में एडिशनल डिप्टी कमिश्नर विन तार अली मेमर, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 अब्दुल मजीद ज़हरानी, असिस्टेंट कमिश्नर न्यू सैदाबाद सैयद अमर हुसैन रिजवी, PPHI सोशल वेलफेयर, ज़राअत, ताउन, तालीम, सेहत समेत ॿियनि आला इदारनि जे ऑफिसरनि शिरकत कई। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो पब्लिक हेल्थ जे अमलदारनि खे हिदायत कई त उहे तालुके मटियारी में पीअण जे साफ़ पाणी जी फराहमी खे हर सूरत में यकीनी बणाइनि त जीअं शहरियुनि खे साफ़ पाणी मुहैया करे सघिजे। हिन चयो त पब्लिक हेल्थ जा अमलदार टाउन जे अमलदारनि सां गॾिजी ढेरे जे सिस्टम खे बहितर कनि त जीअं शहर में ख़राब पाणी ऐं गंदो कचिरो जमा न थी सघे। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर मटियारी बरसात जे पेश नज़र ज़िले जे सभिनी टाउन इंतज़ामिया खे हिदायत कई त ढेरे सिस्टम खे सफ़ाई जे कम खे जल्द खां जल्द मुकमल कराए त जीअं बरसातुनि जो पाणी रोडनि ते जमा न थी सघे। हिन चयो त तमामु जल्द सॼे ज़िले जो दौरो करे इंतज़ामी मामलनि जो जाइज़ो वठंदसि ऐं जिथे बि जंहिं इदारे जी ख़राब कारकर्दगी नज़र आई उन जे ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।